इतने के अहम ख़बर ॾियूं पिया। आलमी बैंक जी पाकिस्तान के ॿिनि मनसूबनि लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर की मंजूरी ॾेई छॾी आहे। आलमी बैंक के बोर्ड ऑफ एग्जीक्यूटिव डायरेक्टर्स ॿिनि मनसूबनि लाइ मंजूरी ॾिनी। डिजिटल इकोनॉमी ऐं ॿोॾि खां बचाव लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर की फाइनेंसिंग की मंजूरी ॾिनी वई आहे। डिजिटल इकोनॉमी एनहेंसमेंट प्रोजेक्ट लाइ 78 मिलियन डॉलर्स रखिया विया आहिनि, जॾहिं त सिंध में बैराजनि की बहितरी के मनसूबे के लिए 71.7 मिलियन डॉलर्स रखिया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कई पिया। आलमी बैंक की पाकिस्तान के ॿिनि मनसूबनि लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर की मंजूरी ॾेई छॾी। आलमी बैंक के बोर्ड ऑफ एग्जीक्यूटिव डायरेक्टर्स ॿिनि मनसूबनि लाइ मंजूरी ॾिनी आहे। डिजिटल इकोनॉमी ऐं ॿोॾि खां बचाव लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर की फाइनेंसिंग की मंजूरी ॾिनी वई आहे। डिजिटल इकोनॉमी एनहेंसमेंट प्रोजेक्ट लाइ 78 मिलियन डॉलर्स रखिया विया आहिनि। सिंध में बैराजनि की बहितरी के मनसूबे लाइ 71.7 मिलियन डॉलर्स रखिया विया आहिनि।